जिते हुस्न जो ज़िक्र थिए ऐं लेडी डियाना जो ज़िक्र न थिए त उहो ज़िक्र ई ॼणु अजायो थियो। लेडी डियाना जो जनमु 1 जुलाई 1961 ते थियो। प्रिंस ऑफ वेल्स जे नाले सां सॾी वेंदड़ इहा औरत हुस्न जी देवी जे नाले सां बि पुकारी वेई। लेडी डियाना जो शुमार दुनिया जे मशहूरु शख़्सियतुनि में थिए थो। लेडी डियाना पंहिंजे देवमालाई सूंहं ऐं बरतानवी शाही ख़ानदान में शादी थियण जे करे जेका मशहूरी माणी, अहिड़ी पज़ीराई अहिड़ी मशहूरी घटि औरतुनि जे हिसे में आई आहे। बरतानिया जे शहज़ादे चार्ल्स सां संदसि शादी 1981 में थी। इहा शादी संदसि पसंदि जी हुई या न, मगर पूरी दुनिया में अगरि कंहिं शादीअ जे काज खे टीवीअ ते सभ खां वधीक ॾिठो वियो त उहा इहा ई शादी हुई, जंहिंजो रिकॉर्ड अञा ताईं न टुटो आहे। शहज़ादे चार्ल्स मां लेडी डियाना खे 2 ॿार थिया, शहज़ादो विलियम ऐं शहज़ादो हैरी। शहज़ादे चार्ल्स मां शादीअ जे करे लेडी डियाना खे दौलत, इज़त, शोहरत त मिली, मगर इज़्दिवाजी सुकून वारी ज़िंदगी न मिली। शहज़ादे चार्ल्स जी बेरारवी, गैर औरतुनि सां तहलकात हमेशह लेडी डियाना जे मथे जो सूर रहिया। जॾहिं कंहिं बि क़ीमत ते शहज़ादो चार्ल्स पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आयो त नेठ 1996 में संदनि विच में तलाक़ थी, जंहिं जे नतीजे में लेडी डियाना खां शाही ख़ानदान वारो रुतबो फुरियो वियो। मगर लेडी डियाना खे न त उन शाही रुतबे जे परवाह हुई ऐं न शहज़ादे चार्ल्स सां विछोड़ जो ग़म। संदसि ख़्वाहिश सिर्फ़ हिकु घरेलू औरत जी हुई, जिते मोहबत कंदड़ मुड़ुसु हुजे, पुरसुकून माहौल हुजे, पंहिंजो घरु हुजे। उन खां पोइ लेडी डियाना जी ज़िंदगी अफ़रा तफ़री में गुज़री। हूअ हमेशह मुख़्तलिफ़ स्कैंडलनि जो शिकार रही। कॾहिं पाकिस्तानी डॉक्टर हसनात सां संदसि शादी जा चर्चा मशहूरु थिया त कॾहिं मिस्र जे दोधी अल-फ़ायद सां। डॉक्टर हसनात सां शादी ऐं पुरसुकून घरेलू ज़िंदगी जे आसरे हूअ पाकिस्तान बि आई, मगर खेसि वरियो कुझु बि कोन। हमेशह खेसि बदनाम करे मशहूरी माणींदड़ फोटोग्राफरनि ऐं पब्लिशरनि जे गिरोह सरगर्म रहियो, जिन हिन औरत जी ज़िंदगी वह करे छॾी। पुरसुकून घरेलू ज़िंदगी ऐं मोहबत कंदड़ मुड़ुस जी मतलाशी औरत खे मिस्र जे बिज़नेसमैन दोधी अल-फ़ायद मां बि कुझु कोन वरियो। 1997 में जॾहिं हूअ फोटोग्राफरनि खां दोधी अल-फ़ायद सां गॾु बचण जी कोशिश कंदे संदनि कार जो एक्सीडेंट थियो, जंहिंमें ॿई गुज़ारे विया। लेडी डियाना जी वफ़ात जो जिते पूरी दुनिया खे अरमान थियो, उते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बि वॾो अरमान थियो। संदसि जनाज़े कफ़न दफ़न जी कारवाई मोहतरमा सॼो ॾींहुं टीवी जे साम्हूं वेही ॾिठी हुई। जिते संदसि मौत जो ग़म सॼी दुनिया खे थियो, उते सिंध में वली मोहम्मद ॾहूट नाले हिकु शख़्स त संदसि वफ़ात जो ॿुधी मुर्गो ख़ुदकुशी करे छॾी हुई। संदसि जनाज़े में लखनि माण्हुनि शिरकत कई, किरोड़ गुल मस निशावर कया विया।